अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या ज़फ़रुल्लाह समय जो प्रोग्राम है काश स्टार जेको आहे नौजवाननि खे मौक़ो ॾिए थी पई पंहिंजी जेको आहे सलाहियत खे उजागर करण जे लाइ। ऐं काश जा जेको आहे ऑडिशन जारी आहिनि। असां सां हिकु नौजवान मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त उहो कहिड़ी तयारी करे आयो आहे। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम अस्सलाम। नालो छा आहे तव्हांजो? साईं वकार अली भुट्टो। किथां आया हुआ? साईं डेरकी खां। कहिड़ी तयारी करे आया आहियो? साईं एक्टिंग जी तयारी करे आया आहियूं फ़नी फ़न जे लाइ। नाज़रीन जेको आहे वकार भाई फ़नी जे लाइ तयारी करे आयो आहे ऐं हिनखे उन रूम में मोकिलींदासीं जिते जेको आहे न वकार पास थींदो ऐं जेको आहे ॾिसो थो हीअ कहिड़ी जेको आहे न पंहिंजी जेको आहे न किरदारु करे सघे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तुंहिंजो नालो छा आहे? साईं वकार अली। वकार अली। किथां आया आहियो? साईं डेरकी अलकुतुब टाउन। डेरकी अलकुतुब टाउन। अच्छा, कहिड़ी तयारी करे आया आहियो? साईं फ़न क्लिप ठाहिण जे लाइ असां तयारी करे आया आहियूं फ़नी जी एक्टिंग जे हिसाब सां। एक्टिंग जे हिसाब सां तव्हां पुछो जज साहब तव्हां। अच्छा वकार भाई, तव्हां एक्टिंग कयो पिया, एक्टिंग जा मुख़्तलिफ़ शोबा जात आहिनि, तंज़, मिज़ाज, ट्रेजिडी, एक्शन। तव्हां कहिड़ी शइ खे लाइक कंदा आहियो? साईं असां एक्शन फ़नी क्लिप जे हिसाब सां असां उनखे लाइक कंदा आहियूं। वो फ़नी क्लिप्स में कुझु ॾेखारियो असांखे, मतिलबु ॿुधायो। असांजो हिकिड़ो असांजो क्लिप ठहियल आहे, उन हवाले सां मां तव्हांखे बयानु कयां थो। लॉकडाउन जे दौरान जेको असां ठाहियोसीं, हे माना की हजाम आहे, त असां मां ठहायां थो हजाम लाला मुंहिंजी ॾाढी वॾी थी वई आहे लॉकडाउन जे करे यार, हिन में जुआ बि घणियूं थी वियूं आहिनि यार, अलाह खे मन हिन खे छॾ मुंहिंजी ॾाढी ठाहे पहिरियां। ठीक है, सही है। अच्छा फ़र्ज़ करो अगर तव्हांखे कोई गमज़दा सीन ॾिजे, गमगीन, उनमें तव्हांजो रिएक्ट कीअं हूंदो? ॾुख वारो। हा, ट्रेजिडी। माना पंहिंजे हिसाब सां असां बयानु कयूं था कहाणी। माना मतिलबु त ॾिसो, हिकिड़ो ॾुख वारो सीन आहे। मिसाल तौरु तव्हांजो पीउ मरी वियो आहे, मिसाल वठो, पीउ मरी वियो आहे। हाणे पीउ मरी वियो आहे, तव्हांखे ख़बर पई आहे तव्हांजो पीउ मरी वियो आहे, तव्हां घर में एंट्री कयो था, पोइ तव्हांजा तासुरात छा हूंदा? कीअं तव्हां हुनखे डायलॉग डिलीवरी में जेको आहे अंदाज़ में पेश करे सघो था? असांखे जीअं ख़बर पए, अब असां फ़ोन ते ख़बर पए थी, घर पहुचूं था, पोइ हीअं फ़ोन ते ॻाल्हायूं था, हिकु मिसाल आहे असां इहो ई आहे, हलो हा छा, हा मां पहुचां थो, अचां थो अचां थो। वेल डन, गुड जॉब, गुड। अच्छा वकार भाई, लास्ट क्वेश्चन तव्हां खां कि ज़िंदगी में हर इंसान कंहिं न कंहिं हादसाती तौर ते कंहिं न कंहिं फ़न जो रुख कंदो आहे। तव्हां इन फ़न में आया आहियो, फ़नकार थियण जो शौक़ु आहे तव्हांखे, छा तव्हां सां बि को हादसो थियल आहे छा? जो एक्टिंग में तव्हां हिसो वरितो आहे या एक्टर थियण था चाहियो? जी न सर, ईअं बसि शौक़ी आहे। ठीक, ओके। नंबर 2 मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे 6 नंबर ऐं थोरो तयारी कयो, इंशाल्लाह तव्हां मुस्तक़बिल जा सुठा एक्टर थी सघो था। नाज़रीन असां सां जेको काश स्टार में ॿियो उमेदवार मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त कहिड़ी तयारी करे आया आहियो? नालो सैयद समर सां मुंहिंजो नालो आहे, डेरकी खां आहियां। कहिड़ी तयारी करे आया? मां अॻियां पंहिंजी एक्टिंग कंदुमि। हाणे साईं समर अब्बास शाह खे जेको आहे उन रूम में मोकिलियूं था जितां जेको आहे न चई नथा सघूं त पास थिए थो या नथो थिए, इहो जेको आहे उते बाद में ख़बर पवंदी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम, बेशकी मौला मदद। अदा तुंहिंजो नालो छा आहे बाबा? नालो मुंहिंजो सैयद समर शाह मुंहिंजो नालो आहे। सैयद समर शाह। किथां आया आहियो? डेरकी खां आहियां सर। तव्हां पुछो। अच्छा शाह साहब, तव्हां एक्टर थियण जो शौक़ु आहे तव्हां? जी बिल्कुलु। फ़र्ज़ु करो तव्हां सां को ट्रेजिडी थी वई आहे, तव्हांखे बेनाहक बेॾोही जेको आहे उहो पुलिस अरेस्ट करे वरितो आहे। जी हाणे तव्हां जेल में बीठा आहियो जी बग़ैर कंहिं गुनाह जे। जी तासुरात कहिड़ा हूंदा जेल में?
जी मां बेॾोही आहियां माना अॻे खे ॿुधायां थो जा मां रोवां रड़ां थो हा बट तव्हांजा तासुरात कहिड़ा हूंदा ऐं तव्हां पंहिंजो जेको दिलि जी ॻाल्हि आहे उहा कहिड़े अंदाज़ में बयानु कंदव? फ़र्ज़ु करो तव्हां जेल में बि जी जी ऐं बेॾोही बि आहियो, जी उते तव्हांजा छा रिमार्क्स हूंदा? एक्टिंग करे ॾेखारियो। मां हवालदार कंहिंखे बि मां रोवां थो रड़ां थो न जेल में जी जी हा तव्हां जेल में आहियो। सर मां त बेॾोही आहियां, मूंखे तव्हां हरबूं खामखा मूंखे छो तव्हां रुडो करे मूंखे जेल में फासायो अथव? मां बेॾोही आहियां सर। ठीकु आहे सबर बादशाह, तव्हां जेकी तयारी करे आया जी जी त असां पंहिंजो जेको हिकिड़ो सुवालु कयोसीं, तव्हां जेकी तयारी करे आया आहियो उहो असां तव्हांखे जेको आहे परफॉर्म कयूं। हिकु वॾेरो आहे या रेस आहे मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथई या नाइंसाफ़ी नाइंजाती कंदो आयो आहे, ओड़े हिसाब सां मां वञा थो हाणे ज़मीन लाइ, मां ज़मीन वठणु वञा थो चवणु मोहलत ॾियणा अथव 2 ॾींहंनि में मूंखे माना ज़मीन पंहिंजी वापसि कयो अहिड़े हिसाब सां उहो डाला के मां 2 टे आहिनि मां ठीकु आहे ठीकु आहे पेश कयो। हे अॻियां वॾेरो बीठो आहे। वॾेरा असां तुंहिंजी इज़त ऐं एतिराम कंदा आहियूं, छा इन जो मक़सदु इहो न आहे तोखां असां डजंदा आहियूं? 2 ॾींहंनि जे अंदरि ज़मीन मुंहिंजे हवाले कर, न त पोइ सम्झंदो पाण। ऐं हा हे पूरे ॻोठारा मूंसां गॾु आहिनि, मूंसां 2 ॾींहंनि जे अंदरि ज़मीन मुंहिंजे हवाले न कयई न त पोइ सम्झंदो पाण वॾेरा, सम्झंदो पाण। छा सभु कॉमेडी करे वेंदा आहियो? कॉमेडी बि ईंदी आहे पर थोरी घणी। जेतिरी ईंदी आहे उहो ॾेखारो, जेतिरी तव्हांखे ईंदी आहे उहो परफॉर्म करे ॾेखारियो। मज़ाक़ी आहे हिकु हाणे ॿई पाण में आहिनि दोस्तनि जा मवाली खणी चऊं जहिड़े हिसाब सां पोइ पैसनि ते विढ़नि था पिया, पैसा आहिनि उहो फसी थो वञे अहिड़े हिसाब सां। हे पैसा मुंहिंजा आहिनि, हे मुंहिंजा पैसा आहिनि बाबा, मुंहिंजा पैसा आहिनि। अड़े न बाबा मुंहिंजा आहिनि, तोखे चवां बि थो मुंहिंजा आहिनि। पाण जेकी गॾु हुयासीं हाणे पैसा 100 रुपए जो लधो थींदो इहो मुंहिंजो ई आहे। डाला जेके ॾिना वेंदा इनशाला असां ॾींदासीं। तव्हां सुठो परफॉर्म कयो, तव्हांखे असांजे पारां नंबर आहे 8 वेल डन, कोशिशि कयो। जी जी बिल्कुलु साईं, हिन खां महिनत कयो। जी जी तव्हां वेटिंग रूम में वियो, जी जी रिज़ल्ट तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं। ठीकु साईं। नाज़रीन काश स्टार प्रोग्राम में ॿियो उम्मीदवार मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं त कहिड़ी तयारी करे आयो आहे। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। छा नालो अथव? मुनीर अहमद भट। किथां आया आहियो? कहिड़ी तयारी करे आया आहियो? वॾेरे जैसी ऐं जेकॾहिं फेल थी वञो ॾुख त न थींदो? इंशाअल्लाह फेल थींदा ई न। हा नाज़रीन, उम्मीदवार खे जेको आहे इम्तिहान वारे रूम में मोकिलियो था, ॾिसूं त उते जेको आहे न कहिड़ी जेको आहे न किरदारु करे थो। वालेकुम अस्सलाम। मुनीर अहमद, तव्हां फ़नकार थियण जो शौक़ु आहे तव्हांखे? जी साईं। अॼु जेको सब्जेक्ट खणी आया आहियो, जेको तव्हां माइंड ठाहिया आहियो उहो हिकु वॾेरे जो ठाहिया आहियो। जी साईं। अगरि तव्हां फ़र्ज़ु करो वॾेरा आहियो ऐं आहीं बि तो ज़ालिम वॾेरो, जाबिर वॾेरो, उनजो अंदाज़ कीअं हूंदो आहे उहो करे ॾेखारो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां लॻो बि ज़ालिम वॾेरा। साईं मुंहिंजो हिकु साथी आहे, उहो धाड़ेल आहे, उन धाड़ेल खे जेको आहे वठी वई आहे पुलिस, सूबेदार साहिब खे मां चयो आहे सूबेदार साहिब मुंहिंजे रुस्तम खे आज़ादु कर। न डायलॉग में कयो था या ॿुधायो था? डायलॉग डिलीवरी में तव्हां असांखे ॿुधायो था या सिर्फ़ु इहा ॻाल्हि था कयो? इहा ॻाल्हि डायलॉग वरी पोइ अॻिना डायलॉग डिलीवरी कयो। डायलॉग ॿुधायो जेको तव्हांखे आहे। साईं मां वॾेरो आहियां, सूबेदार साहिब मुंहिंजे रुस्तम खे अरेस्ट करे वियो आहे ऐं सूबेदार साहिब खे मां चयो सूबेदार साहिब मुंहिंजे रुस्तम खे आज़ादु कर। सूबेदार साहिब चयो न न मां इनखे सज़ा ॾींदुमि। सूबेदार साहिब खे मां चयुमि जेकॾहिं मुंहिंजे रुस्तम खे आज़ादु न कई ऐं मुंहिंजे रुस्तम जो वार खे थोरो बि सेक आयो त पोइ मुंहिंजो नालो वॾेरो सोराब ख़ान वॾेरो सोराब आहे। सही आहे वॾेरा सोराब ख़ान।
तव्हां थोरो पज़ल थी आहियो सम्झूं था तव्हां जेको आहे उनखे अंदाज़ खे सही नमूने सां तव्हां न पेश करे सघिया आहियो पर अगरि जेकॾहिं कॉमेडी कयो था कॉमेडी हर एक्टर जेको आहे हर करेक्टर करे सघे थो हर करेक्टर अच्छा तव्हांखे भला तजुर्बो आहे घणो वक़्तु ड्रामनि में कमु कयो आहे कुछ वक्त थियो आहे कुझु वक़्तु 6 महीना माना स्टार्टिंग कई आहे जी स्टार्टिंग सही सही हाणे तव्हां छा था सम्झो तव्हां काश स्टार्ट थींदो इंशाअल्लाह अच्छा अच्छा कोई ॿी शइ असांखे तव्हां एक्टिंग करे ॾेखारियो जेकी तव्हां सम्झो तव्हांजी जंहिंते ग्रिप आहे जेकी तव्हां बहितर अंदाज़ में पेश करे सघो था उहा ॿुधायो हिकिड़ो को डायलॉग सुठो कोई ॿियो कोई साईं मुंहिंजो कमदार आहे कमदार खे मां 10 मण अन्न वठी ॾिनो आहे घोड़नि जे लाइ ऐं कमदार 10 मण उन अन्न मूं 6 मण घोड़नि खे खारायो आहे ऐं 4 मण विकिरो कयो अथसि अच्छा कमदार बि करप्ट आहे कमदार त हूंदा ई बि करप्ट आहिनि साईं कमदार त कंदा आहिनि न छड़ी पघार ते हुनजो गुज़ारो ई न थींदो आहे सही सही कमदार खे मां चवंदो आहियां कमदार तूं बेज़बाननि जी रोज़ी बेज़बाननि जी रोज़ी खसी आहे मुंहिंजे बंगले मां यकदमि हलियो वञ मुंहिंजी अखियुनि जे अॻु नाभी हलियो वञ सही है मुनीर साहब मेहनत कयो अञा तव्हांखे महिनत जी ज़रूरत आहे तव्हां वेटिंग रूम में वियो तव्हांखे माशाल्लाह मुनीर भाई तव्हां पंहिंजी तरफ़ सुठो वर्क कयो लेकिन जेके इंस्पिरेशन जेके तासुरात तव्हांखे ॾियणु घुरिजनि आहे चहिरे जा मतिलबु डायलॉग डिलीवरी जे दौरान उहे मतिलबु नज़र न आया ऐं ॾिसो न जाबिर वॾेरो ज़ालिम आहे उनजी आवाज़ जेको तव्हां डायलॉग जावेद भाई मां थोरो हिनखे थोरो करे ॾेखारियां छो त असांजो फ़र्ज़ु बि बणे थो त नए माण्हू खे असां कुझु एक्टिंग करे ॾेखारियूं ऐं ईअं न सम्झनि त जज जेके वेठा आहिनि उहो अणॼाण वेठा आहिनि तव्हां जेको डायलॉग हयो न बाबा सूबेदार खे ऐं तव्हां वॾेरा आहियो ऐं उहो धाड़ेल तव्हांजो यार आहे उनखे डायलॉग कीअं ॻाल्हाइणो आहे कहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाइणो आहे सूबेदार जेकॾहिं नथो मुंहिंजे रुस्तम ख़ान खे आज़ादु न कयो जेकॾहिं रुस्तम ख़ान जे वार खे सेक बि आयो त मुंहिंजो नालो में सोराब ख़ान अथई सोराब ख़ान इहो अंदाज़ हुजे ऐं वॉइस बि इहा हुजे थोरो इन ते तव्हां थोरो ॾिसो मां कीअं कयो ऐं तव्हां हिनखे थोरो इंशाअल्लाह ताला नेक्स्ट कंहिं इवेंट में तव्हां जेको आहिनि खां बेस्ट परफॉर्म कंदव ऐं बेस्ट तयारी कंदव मुनीर भाई ओके गुड नाज़रीन काश स्टार प्रोग्राम में असां सां अॼु नंढड़ो उमेदवार जेको आहे गॾु बीठो आहे उनखां पुछंदसि त कहिड़ी तयारी करे आयो आहे छा नालो थिए था मोहम्मद हसन कहिड़ी तयारी करे आया आहियो मां तव्हांखे हिकु ॿुधाईंदुसि इहो अदाकारी सीन किथां आहियो टेरकी कहूं अच्छा परफॉर्मेंस करे वेंदा वे हा त नाज़रीन असीं नंढड़े उमेदवार खे जेको आहे उन रूम में मोकिलींदासीं ॾिसो त नंढड़ो हुते छा थो पेश करे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा नालो आहे तुंहिंजो बाबा मोहम्मद हसन ढेर किथां आहियो ढेरकी खां अच्छा ढेरकी खां आहियो हाणे तव्हां छा ॿुधाइणु चाहियो था मां तव्हांखे हिकिड़ो नंढड़ो सीन ॿुधाईंदुसि पोइ ठीकु तव्हां आहे। ॿुधी करे ॿुधाईंदा वे ते हाणे मां ॿुधाईंदुसि ठीकु आहे ॿुधायो दाबा मां चवां थो ते बीहरां जाए क्योंकि ते हिले तो तू टकियूं बनी छॾी सां मां हिन सिंध जो काजो पुट आहियां अच्छा मोहम्मद हसन जी मज़ाहिया कोई शइ यादि आहे नो कॉमेडी करे मज़ा नो न तव्हांखे कहिड़ा सीन जेके आहिनि उहे सुठा पसंदि आहिनि सुठा लॻंदा आहिनि तव्हां
मतलब एक्शन वारा, ट्रेजिडी गमगीन या तंज़ मज़ाह वारा? बस इहो हिकु भला अच्छा भला तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी उमिरि 11 साल 11 साल। ऐं तव्हांखे इन उमिरि खां वठी करे जेको उहो शौक़ु आहे आर्टिस्ट थियण जो, जी, फनकार जी। थियण जो, अच्छा तव्हांखे जो कुझु यादि आहे इन खां अलावा जो कुझु तव्हां ॿुधायो उहो ॿुधायो। बस इहो ई सही आहे इहो जी ॿियो को सीन, बस ॿियो को डायलॉग? बस इहो यादि कयो हुयो। अच्छा यादि इहो करे आहियो, तयारी जी। इहा करे आहियो, ठीकु आहे। ठीकु आहे मोहम्मद हसन, असां पाण तव्हां चाइल्ड स्टार आहियो, असां पाण तव्हांखे तव्हांजी बेस्ट वर्किंग ते 8 नंबर आहिनि ऐं तव्हां वेट कंदो त ॾिसूं था जेको अॼु जे हफ़्ते मुंहिंजे जे जेको तरफ़ां तव्हांखे 7 नंबर। ठीकु ठीकु आहे, वेल डन, गुड जॉब।